नाज़रीन ही भी लेण जो दड़ी थोड़ी है, तकरीबन 10 खां 15 फुट जो फ़ासिलो आहे ऊंचाई में। ही भी वाक़ई जगह थोड़ी आहे ॾुखी इन करे आहे त हेठां खां माण्हू जेकी कपिड़नि सुधा वेचनि था, उहे वेचण वारा वरी बि मथे जेके अचनि था न उन्हनि जा पेर आला हुजनि था। असीं हिते ईंदड़ वींदड़ उन्हनि खे अपील था करियूं हितां को अहिड़ो चाड़ीनि जो सिस्टम पहिरीं ही ठारायो वञे त जीअं आवाम जे लाइ न हिते फुल सहूलियत हुजे, ख़ासि करे लेडीज़ जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे नंढे ॿारनि लाइ, छो त लेडीज़ वीचारी परदे जे हिसाब सां न ॾाढो ॾुखियो लहण आहे। त हिननि जो को सिस्टम अहिड़ो थिए, अपील आहे उन्हनि खे बस वारनि खे त ही पवित्र धाम जे मथां इहो ख़र्चु कयो वञे ऐं उनजो जेकी बि जंहिं हिसाब सां आवाम जे मथे रखंदा उहो बि असांजे मथां जेकी बि हिसो ईंदो उन हिसाब सां ही माण्हू जे मथां रखे ऐं कयो वञे। हाणे असांजी वालदा लाहिणो